बादशाह हुयो, उहो बादशाह रस्ते सां वञे पियो पंहिंजे सिपाहियुनि सां गॾु, त ओचितो हिकिड़ो शींहं जो हुन जंगल में पहुतो त बादशाह ऐं लश्कर छिॼी विया। सिजु लही वियो त बादशाह खे बुख लॻी, जंगल में हेॾे होॾे फिरंदो पियो अचे, ॾिसे त हिकिड़ी झूपड़ीअ में बाहि थी ॿरे पई ऐं अधु राति जो टाइम हुयो। उते को माण्हू इबादत करे रहियो त ओचितो जो बादशाह उते पहुतो त हुन फ़क़ीर हुन बादशाह खे सुञातो त बादशाह चयो मूंखे खाइण लाइ कुझु ॾे। त हुनखे खाइण लाइ कुझु सामान ॾिनो ऐं हुन वटि ॿकरी हुई, हुन मां खीरु ॾुई उहो बादशाह खे ॾिनई। त बादशाह उहा सॼी राति उते गुज़ारी ऐं ख़ुशि थी हिन खे चयईं त हीअ मां मुंडी थो ॾियां तोखे, या पाण वटि संभाले रखजांइ, जॾहिं बि को कमु पवई त तूं सिधो मूं ॾे हलियो अचां, मां तुंहिंजो उहो कमु या मसइलो हल करे छॾींदुसि। ऐं जंहिंखे बि हीअ मुंडी ॾेखारींदी त को बि दरबार में तोखे रोकींदो कोन, तूं सिधो बसि मूं ॾे रवानो थिजांइ ऐं मूं वटि अचिजांइ। चई कुझु ॾींहं गुज़रण खां पोइ हुनखे का ज़रूरत महसूसु थी ऐं हू सिधो बादशाह जे महल में पहुतो। हुन ॿाहिरीं दरवाज़े ते हुन माण्हूअ या सिपाहीअ खे उहा मुंडी ॾेखारी त हुन बिना कुझु पुछण जे हुनखे अंदरि दाख़िल थियण जी इजाज़त ॾिनी। हू अॻिते वियो, ॿ टे जेको आहे ॿिया सिपाही बीठा, हुननि खे मुंडी ॾेखारे हू अॻिते वधंदो वियो। आख़िर में ॾिसे त बादशाह वेठो थियो ऐं निमाज़ पढ़ी रहियो ऐं दुआ घुरी रहियो ऐं गिड़गिड़ाए रोए पियो वेठो। त हू दरवाज़े ते बीह रहियो चुप करे। हुन बादशाह जे मां सलाम फेरियो त वापसि जो हुन माण्हूअ ॾे ॾिठईं त उहो बीठो थियो। अड़े फ़क़ीर साईं, तव्हां हिते कीअं, छा खपे तव्हांखे? त हुन चयसि त बसि मूंखे सभु कुझु मिली वियो। मूं सोचियो त मां बादशाह खां वठंदुसि, पर बादशाह त कंहिं ॿिए दर तां जेको आहे वठे थो पियो, त मां हाणे सिधो उन दर तां छो न वठां। असांजी वॾे में वॾी ट्रेजिडी इहा हूंदी आहे त पंहिंजो पाण खे ग़लति न सम्झंदा आहियूं। जेकॾहिं हिंट या इशारो मिले बि त ग़लती आहे त असां उन खे मञण लाइ तयारु न हूंदा आहियूं। कॾहिं बि क़िस्मत कंहिं बि इंसान खे तेसि ताईं ख़्वार न कंदी आहे जेसि ताईं हुनखे का ठोकर न हणे। ऐं जेको माण्हू अक़लमंद हूंदो आहे उहो ठोकर मां ई सम्झी वेंदो आहे त हाणे मां ग़लति आहियां। पर जंहिं ॾींहुं हू ग़लति हुजणु महसूसु कंदो आहे त हुनजी क़िस्मत में सुधरणु शुरू थी वेंदो आहे। पर घणा माण्हू त अहिड़ा आहिनि जो उन्हनि जा दिलि जा पका, जो उन्हनि खे कॾहिं बि रस्तो न मिलंदो आहे, त पोइ हू जंहिं रस्ते ते हलंदा आहिनि पिया त उन ते ई हलंदा आहिनि पिया। लालच ज़िलत ऐं ख़्वारीअ जो दरवाज़ो आहे। ऐं जॾहिं माण्हू लालच में अची वेंदो आहे त पोइ थोरी रक़म ई हुजे त उन में बि पंहिंजो ज़मीर विकामे छॾींदो आहे, पंहिंजी इज़त खे डावाडोल करे छॾींदो आहे ऐं शयूं हेठि खणी ईंदो आहे। ऐं जॾहिं बि कंहिं माण्हू जो मारल हेठि किरंदो आहे त हू पाण त मथे हूंदो आहे, पर हुनजो किरदारु एॾो हेठि किरियल हूंदो आहे जो हुन ते को बि भरोसो करण जे लाइ तयारु न हूंदो आहे। ज़िंदगीअ में ॾुखे में ॾुखियो कमु ॿियनि जो भरोसो वठणु हूंदो आहे, ऐं भरोसो वठण लाइ माण्हू ॾाढा जल्दबाज़ हूंदा आहिनि। भरोसो केतिरनि मौक़नि खां पोइ ई माण्हूअ खे हासिलु थींदो आहे। जॾहिं असांजो कंहिं में कमु पवंदो आहे, उहो असांजो कमु कंदो आहे त असांजो भरोसो वधंदो आहे। जॾहिं को असांजे मथे ते या कुल्हे ते हथु रखंदो आहे ऐं चवंदो आहे त मां तोसां गॾु आहियां, तूं फ़िक्रु छो थो करें, त पोइ भरोसो वधंदो आहे। जॾहिं बि को माण्हू असांखे मुश्किल वक़्त में ॾिसी सलाह ॾियण जे बजाए असांजी मदद कंदो आहे त भरोसो वधंदो आहे। जॾहिं माण्हू को रोड क्रॉस न करे सघंदो आहे, ज़िंदगीअ जी मुश्किलातूं हर बार गुज़रंदियूं रहंदियूं आहिनि, को हथु पकिड़े असांखे जॾहिं रोड जे ॿिए किनारे ताईं पहुचाईंदो आहे त भरोसो वधंदो आहे। ऐं जॾहिं इहे शयूं माण्हू खे मिलणु शुरू थींदियूं आहिनि त पोइ न माण्हू ग़लति हूंदो आहे न सही हूंदो आहे। छो जो जेको ॿिए जी आङुर पकिड़े हलंदो आहे पियो त उहो कॾहिं बि न ग़लति थी सघे थो न सही थी सघे थो, न ई उहो ज़िंदगीअ जो उहो मज़ो वठी सघे थो। जीअं पायलो कोयलो जे नावल में हूंदो आहे त हिकिड़ो माण्हू खे बादशाह चवंदो आहे त हीउ महल ॾिसी आहे, पर हुनखे कोप ॾींदो आहे, उन में तेल या का शइ लिक्विड पियल हूंदी आहे, पाणी पियल हूंदो आहे त हीउ हारजे न। पहिरियों जो उहो वेंदो आहे त उहो हारजी वेंदो आहे त हू सॼो ई हुन प्याले जो ख़्यालु कंदो रहंदो आहे, उन कप जो, त हुन महल में जेकी सूंहं हूंदी आहे उहा कॾहिं बि ॾिसी कोन सघंदो आहे। पर जॾहिं वापसि ईंदो आहे त हुन खां पुछंदो आहे बादशाह तूं महल में कहिड़ी सूंहं ॾिठी, त हुन चवंदो आहे मूंखे ख़बर ई कान्हे का। ॿिए चकर बादशाह चवंदो अथसि त वञी ॾिसी आहे त कहिड़ी सूंहं आहे। जॾहिं उहा सूंहं ॾिसणु शुरू कंदो आहे, माण्हू ॾिसणु शुरू कंदो आहे, या उते सिपाही या आवाम खे ॾिसणु शुरू कंदो आहे,
त उन वक़्तु जेको हुनजे हथ में प्यालो हूंदो आहे उन में पाणी बचंदो ई कोन्हे को। यानी हिन जहान में बि ॿ शयूं तव्हां सां बराबरि में हली नथियूं सघनि, या त तव्हां सही हूंदो या त ग़लति हूंदो। जॾहिं सही हूंदा आहियो तव्हां त तव्हां वटि वॾो अक़ुलु हूंदो आहे, वॾो मवादु हूंदो आहे, घणो तजुर्बो हूंदो आहे। ऐं जॾहिं तव्हां ग़लति हूंदा आहियो त हुजूम तव्हां सां गॾु हूंदो आहे ऐं तव्हांखे चवंदो आहे न न का ॻाल्हि ई कान्हे, तूं सही आहीं। जेको माण्हू कंहिं बि इंसान में सुञाणप करे थो वञे त हीउ ग़लति आहे ऐं हीउ सही आहे, उहो ई ज़िंदगीअ में कामयाबु आहे। ऐं ज़िंदगीअ में सुञाणप करणु सिखो त कहिड़ो तव्हां सां केतिरे क़दुरु सचो आहे ऐं कहिड़ो तव्हां सां फ़क़ति लफ़्ज़नि जे हिसाब सां तव्हांजे कुल्हे ते हथु रखी रहियो आहे ऐं तव्हांजा पेर कढी रहियो आहे। जॾहिं बि इंसानु इहो सम्झी वेंदो आहे त हाणे मुंहिंजा पेर कढण वारा घणा थी विया आहिनि, त पोइ उनखे घुरिजे त विख संभाले हले, पंहिंजी ग़लती महसूसु कयो, उन खे सुधारियो। दुनिया में हिकिड़ो अजीब में अजीब जेको उसूल रहियो आहे त हर माण्हू ॿिए खे पंहिंजो ॿिए ते पंहिंजो हक़ु सम्झंदो आहे त हीउ मुंहिंजो हक़ु आहे, मां हिन खां वठां थो। पर उहो ई माण्हू कॾहिं बि ज़िंदगीअ में पंहिंजी ज़िमेवारी पूरी न कंदो आहे। जेको बि माण्हू ज़िमेवारी पूरी न करे ऐं ॿिए खां हक़ु वठे त उहो हक़ु न हूंदो आहे, उहो नाहक़ु हूंदो आहे। ऐं नाहक़ जी सज़ा ॾाढी सख़्तु आहे, जंहिंखे असां बेचैनी चवंदा आहियूं, बेक़रारी चवंदा आहियूं, या अंदर जी आंध मांध या बेसुकूनी चवंदा आहियूं। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे, सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।